नमस्कार। सिंधु सागर भारत के हिन वीडियो चैनल में यूट्यूब चैनल में मां सुरेश मोगानी और सभी जी दिल्ली हाज़िर तो कयां। असां हिन यूट्यूब चैनल ते पढ़ी रहा आहियूं यूपीएससी में यानी यूनियन पब्लिक सर्विस कमीशन में जेके सिविल सर्विसिस एग्ज़ामिनेशन्स आहे उन्हनि जी सिंधी लैंग्वेज या सिंधी भाषा जा जेके सब्जेक्ट्स आहिनि जेके किताब आहिनि उन्हनि ते ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं ऐं उहो पढ़ी रहिया आहियूं। तो अॼु असां जेको शुरू कंदासीं उहो कंदासीं पेपर फर्स्ट जी सिंधी लैंग्वेज एंड लिटरेचर जो इतिहास। त सभिनी खां पहिरीं असां अॼु हलूं था सिंधी ॿोली ऐं लिपीअ जे इतिहास ते। अॼोके हिन वीडियो में मां तव्हांखे सिंधी ॿोलीअ जे या सिंधी भाषा जो जेको इतिहास आहे उन जे बारे में ॿुधाईंदुसि। त हिन जेको असांजो अॼु जो लेक्चर आहे, अॼु जी जेका ॻाल्हि ॿोल आहे उन में मूं जिन किताबनि जी मदद वरिती आहे ऐं उन्हनि लेखकनि जो मां शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे परमिशन ॾिनी आहे या मां उन्हनि जी किताबनि मां जेको आहे कुझु कढी सघियो आहियां। डॉक्टर सुरेंद्र भटनागर लिखियो आहे हिकु किताब संस्कृत भाषा का वर्ण विज्ञान एक अध्ययन, मूल भारतीय जेको भूगोल सृष्टि ऐं परिकल्पना आहे उन जे आधार ते ॾाढी डिटेल वञी करे जेको आहे स्टडी कई आहे ऐं उन मां ही किताब लिखियो आहे डॉक्टर सुरेंद्र भटनागर, भारत विद्या अध्ययन संकुल, अटल बिहारी वाजपेयी विश्वविद्यालय में मानद निदेशक हुआ। प्रेम मोतीराम तरमानी साहिब, भाषाओं की भाषा सिंधी भाषा। त न सिंधी कीअं असांजी भाषा जेका आहे उहा ओरिजिनल आहे या उन मां ई संस्कृत निकिती आहे, त हुन जी सॼे ट्री जे माध्यम सां ॾिनो आहे। पाण अॻियां हली करे हिन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿियो आहे प्रारंभिक पाली, लिली डिसल्वा एंड प्रारंभिक पाली की कुंजी, लिली डे सिल्वा जी किताब। हटवाणकी सिंधी स्क्रिप्ट जेका आहे उहा दादा किशनचंद जेटले साहिब जी किताब आहे। सिंधी शब्द महराण, हुननि जो जेको रचनाकार आहे किशनचंद जेटली साहिबु आहिनि ऐं हिननि खे जेको एडिट कयो आहे दादा मुरलीधर जेटली साहिबु कयो आहे। हीउ ॾाढो हिकिड़ो नायाबु किताबु हथु लॻो आहे मुंहिंजे, जेको सिंधी ॿोलीअ जी लिपीअ जो इतिहास, इहो ॿिनि भाङनि में। त इन ते जेॾीमहिल असीं सिंधी जी जेका स्क्रिप्ट आहे ऐं सिंधी जी जेका लिखावट आहे उन ते जेॾीमहिल ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन किताब मां तव्हांखे चङा जेका उदाहरण पेश करणु ॾींदुसि। सिंधु लिखत जेका एस.आर. राव साहिबु किताबु लिखियो आहे, हिन जो सिंधीअ में अनुवाद असांजे सिंध जे अता मोहम्मद भंभरो कयो आहे ऐं सिंधी ॿोलीअ जो जेको इदारो आहे हैदराबाद में सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, उन हिन खे छपायो आहे। सिंध जो किताबु आहे। सिंधी ॿोलीअ जो सरिश्तो ऐं लिखावट डॉक्टर मुरलीधर किशनचंद जेटले जा रिसर्च पेपर्स आहिनि, उन मां बि मां कुझु मदद वरिती आहे। सिंधी ध्वनि विज्ञान दादा मुरलीधर जेटले जो, उन मां बि मूं मदद वरिती आहे। सिंधी भाषा लिपि और साहित्य डॉक्टर मोतीलाल जोतवाणी, उन्हनि जो। द सिंधी लैंग्वेज R.P. योगोरोवा, ही रशियन राइटर आहे, उन जी किताब मां बि मूं मदद वरिती आहे। ऐं अॻियां दादा सतीश रोहिड़ा जो सिंधी ॿोली जी आत्मकथा, सतीश रोहिड़ा साहिब जो भाषा ऐं भाषा विज्ञान, छो जो लिंग्विस्टिक असां वटि जेके आहिनि ॾाढा थोरा आहिनि। उन्हनि में सतीश रोहिड़ा, मुरलीधर जेटले, के.पी. लेखवानी, दादा मोतीलाल जोतवाणी, इहे कुझु ॻाण ॻणिया जेके आहिनि लिंग्विस्टिक असां वटि आहिनि। दादा लक्ष्मण हिरदवानी जिन जेको आहे भाषा ते कमु कयो आहे। सिंधु घाटी की लिपि में ब्राह्मणों और उपनिषदों के प्रतीक, मोहनजोदड़ो में जेके मोहरूं मिलियूं उन्हनि में कहिड़ा कहिड़ा चिन्ह हुआ, कहिड़ियूं कहिड़ियूं जेके आहिनि सिम्बल्स हुआ, उहे सिम्बल्स किथे बि मिलनि था त किथे किथे मिलिया आहिनि। उन में डॉक्टर फतेह सिंह जेको आहे रिसर्च कयो आहे ऐं उहो ब्राह्मण ऐं उपनिषद जेके असांजा ब्राह्मण आहिनि ऐं उपनिषद आहिनि जेके ग्रंथ, उन्हनि में बि इहे चिन्ह असांखे मिलनि था। लीलाराम रुचंदानी सिंधी ॿोलीअ जो जेको इतिहास लिखियो आहे उन मां कुझु झलकियूं मिलियूं आहिनि। साईं गोविंदराम माया आहे असांजे जयपुर जो, उन व्याकरण लिखियो आहे। हीउ बिल्कुलु राजस्थान सिंधी अकेडमी निशुल्क पत्राचार लाइ हलायो ऐं हाणे ई असांजे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद सिंधी देवनागरीअ जी लिपीअ ते जेको आहे उनजे मानकीकरण ते कुझु कमु कयो आहे। उन किताब मां बि मूं ते मदद वरिती आहे। डॉक्टर प्रताप पिंजानी, डॉक्टर आसो दातनानी, डॉक्टर रीना इन कमेटीअ में हुआ ऐं कुझु ॿिए बि मेंबर्स हुआ जेके हिंदी ऐं संस्कृत जा विद्वान हुआ, उन्हनि हिन किताबनि खे तयारु कयो आहे। त हिननि किताबनि जी मदद ऐं डॉक्टर कन्हैयालाल लेखवाणीअ जी किताब हिकु जेका आहे असांजी सिंधी ॿोली ऐं साहित्य जो मुख़्तसर इतिहास, इन्हनि किताबनि जो मूं जेको आहे मदद वरिती आहे। त अचो हलूं था असीं पंहिंजी सिंधी भाषा जे साहित्य ऐं उन जे इतिहास ते, भाषा जे इतिहास ते। त भाषा जो इतिहास किथां खां शुरू थो थिए?
चवनि था त सिंधी भाषा जे साहित्य जो इतिहास असां ॾिसूं, इन खां पहिरीं सिंधी लिपीअ जो इतिहास ॾिसूं ऐं उनजी ॼाण ॾिसूं ऐं भाषा असांजी कीअं ऐं किथां उनजो विकास थियो आहे। अचो, डॉक्टर सुरेंद्र भटनागर पंहिंजे किताब संस्कृत भाषा का वर्ण विज्ञान जे पेज नंबर 4 रोमन में माना उनजो जेको मुहाग आहे उन में लिखे थो, सृष्टि जी रचना जे बारे में ॿुधाईंदे चयो आहे त चिदंगरम शिव अपनी आनंद तांडव मुद्रा में, शिव जो तांडव कंदी हुई, पाण मूर्तियूं घणी ॾिठियूं हूंदियूंसीं, त उन तांडव मां छा छा उत्पत्ति थी आहे, हिते रुगो पाण भाषा ते ई ॻाल्हाईंदासीं, बाक़ी त उन तांडव मां ॾाढो कुझु असांखे मिलियो आहे। अपनी आनंद तांडव मुद्रा में सृष्टि करता है, उनके एक हाथ में अग्नि है जो गति का प्रतीक है, तो दूसरे हाथ में डमरू है, इस डमरू के बोलों से ही शिव सृष्टि के बीजाक्षरों को जन्म देते हैं। डमरू के नाद से, डमरू जंहिं महिल वॼे थो पियो त उनजो जेको आवाज़ थिए थो उनखे असीं नाद था चऊं पिया, वह प्रत्येक रूप का ध्वनि प्रतिरूप बनाते हैं। पाणिनि ने उन्हीं ध्वनियों को पकड़कर प्रत्याहारों की रचना की है, यानी अक्षरों की रचना की है, वर्णों की रचना की है। यानी शिव जे डमरूअ जी आवाज़ मां न रुगो वर्ण, पर वर्ण जा उच्चार, वर्ण किथां किथां कहिड़ो कहिड़ो अञा नफरोलॉजी उनजी छा आहे उहा बि उन मां निकितल आहे, जी बि उत्पत्ति थी आहे। भाषा जे हर वर्ण ऐं व्यंजन ते आचार्य अभिनव गुप्त पंहिंजनि ग्रंथनि तंत्रलोक ऐं तंत्रसार में विस्तार सां ॿुधायो आहे। भारतीय भाषा विज्ञान जो लेखक आचार्य वाजपेयी ॿुधायो आहे त भाषा कीअं पैदा थिए थी। पंहिंजा वीचार हिन रीति ॿुधाया आहिनि, कहिड़ी रीति त शब्द एक प्राकृतिक पदार्थ है, मनुष्य ने अनेक प्राकृतिक पदार्थों को अपने काम में लिया है। असीं रोज़ डेली कोई न कोई नेचर खां कुझु न कुझु वठूं था पिया, छा था वठूं पिया, हवा था वठूं पिया, पाणी था वठूं पिया, उस था वठूं पिया, बादल जी जेके वण टिण सभु असांखे प्रकृति प्रदत्त आहिनि, प्रकृति जे पारां ॾिनल आहिनि, माना कुदरत जे पारां ॾिनल आहिनि। मनुष्य ने अनेक प्राकृतिक पदार्थों को अपने काम में लिया है, उसी तरह शब्द को भी लिया है। भाषा का प्रादुर्भाव या निर्माण एक आश्चर्य की चीज़ है। कैसे भाषा बन गई, क्या भगवान ने भाषा बना दी? कुछ लोगों का ऐसा ही विश्वास रहा है और यह ठीक भी आहे, यानी ये ठीक भी आहे। त भाषा कंहिं ठाही? भगवान ठाही आहे, उनजे डमरू मां निकिती आहे, शिव जी डमरू मां। जब कोई चीज़ समझ में नहीं आती है तब और कहा भी क्या जाए। ईअं न आहे की असांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इन करे चवंदासीं त भगवान ठाही आहे, पर एग्ज़ैक्टली भाषा भगवान ठाही आहे, हुनजे डमरू मां जेका आहे उहा निकिती आहे। परंतु भगवान ने भाषा मनुष्य को कैसे दी? क्या वे सबको सिखा गए? तब फिर संपूर्ण संसार की भाषा एक ही क्यों नहीं? वे किस रूप में भाषा सिखाने आए? और मनुष्य रूप में ही आए होंगे। नर भी नारायण का अंश अवतार है। पाण जेके भी ग्रंथ पढ़ूं था त उन में नारायण भगवान पंहिंजा अलॻि अलॻि स्वरूप ॿुधाया आहिनि। कृष्ण ॿुधायो आहे, राम ॿुधायो आहे, वामन अवतार ॿुधायो आहे, घणेई जेको आहे दशावतार जेको आहे हुन ॿुधाया आहिनि। त उन में हीउ जॾहिं पृथ्वीअ ते आयो आहे भगवान, उन अची करे माण्हूअ खे भाषा सेखारी आहे। नर नारायण ने भाषा को जन्म दिया। हिते रुगो एतिरो त भाषा किथां ठही उन जी ॼाण हिते सिधो अचूं था सिंधी भाषा जी उत्पत्ति ते या उनजे जन्म ते। पाणिनीय भाषा ऐं व्याकरण ठाहियो आहे जेको संस्कृत में आहे। संस्कृत सभिनी भाषाउनि जी माउ आहे, इहो अॼु ताईं सभिनी चयो आहे, प्रेम तनवाणी खां अलावा। प्रेम तनवाणी चए थो त संस्कृत बि सिंधीअ मां निकिती आहे, न संस्कृत सिंधी संस्कृत मां निकिती आहे, पर संस्कृत सिंधीअ मां निकिती आहे। उन ते वरी अॻियां डिस्कस कयूं था पिया, हलूं था। पर प्रेम तोलाणी पंहिंजे किताब भाषाउनि की भाषा में सिंधी भाषा खे सभिनी भाषाउनि जी जननी ॿुधायो आहे। हिन साहिब किताब जे कवर पेज ते वण ॾेखारियो आहे। मां तव्हांखे ॾेखारिया आयुसि, मां हिते वरी थो ॾेखारियां पियो। हीअ किताब आहे, हिन वण ॾेखारियो आहे हिते बिल्कुलु। ऐं हिन वण में जेके आहे न अलॻि अलॻि भाषाऊं आहिनि ऐं हिनजी जेका हेठि आख़िरी में आहे, हिते जड़ जेका आख़िरी जड़ आहे न, उहा तव्हां ॾिसंदा त उन में हिन ॾेखारियो आहे इहा सिंधी आहे। ऐं सिंधीअ मां ॿिए भाषाऊं लहंदा, गुजराती, निमाड़ी, बघेली, कश्मीरी, अहिराणी, तेलुगु, उड़िया, असमी, माना हीअ जेका भाषा असांजी आहे उनजे जड़ मां ई सभु भाषाऊं निकितियूं आहिनि। जेॾीमहिल तव्हां उन कंहिं प्रदेश में वेंदा ऐं जेकर तव्हांखे सिंधी सुठी अचे थी त तव्हां सम्झंदा त तमिल, तेलुगु, मलयालम इन्हनि में बि असांजी भाषाउनि जा अखर आहिनि, बंगाली में बि अखर आहिनि। त उहे छो आहिनि? छो जो असां उहो जेका आहे संस्कृत जे आसे पासे जूं भाषाऊं आहिनि, संस्कृत मां निकितल भाषाऊं आहिनि। त सिंधीअ मां जेकॾहिं संस्कृत निकिती आहे त असां सिंधी वॾभागी आहियूं जो असांखे भाषा सिंधी अचे थी पई। अचो,
हिन साहिब हिन किताब में घणनि ई विद्वाननि जा राया पेश कया आहिनि, जीअं जॉर्ज ग्रियर्सन, अर्नेस्ट ट्रम्प, डॉक्टर बुलरनाथ तिवारी, डॉक्टर S.R. राव, अलेक्जेंडर कनिंघम, लैंगडन, हंटर स्मिथ एवं सुधांशु कुमार, जिन सिंधीअ खे मूल ऐं इन्हीअ जी लिपीअ खे मूल मञियो आहे। डॉक्टर रामनिवास शर्मा, जंहिं भारत खे प्राचीन भाषा परिवार ऐं हिंदी, यानी जेको किताब आहे हुनजो भारत के प्राचीन भाषा परिवार और हिंदी, ही किताब आहे भारत के प्राचीन भाषा परिवार और हिंदी, हिन जा हिन 2 भाङा ठाहिया आहिनि। ठीकु आहे। इन टिनी भाङनि जे पहिरें वारे भाङे में जेको मां तव्हांखे ॾेखारियो आहे उन में लिखे थो त सिंधी 1 लाख वर्ष पुराने बीजों वाली और कम से कम 26,000 वर्ष पुरानी भाषा है। साॻे ई पेज नंबर 9 ते लिखे थो त 1853 में अंग्रेजनि, जंहिंमें जॉर्ज स्टैक जो विरोध हो, माना जॉर्ज स्टैक उनखे कंडेम कयो, उनजो अपोजिशन कयो, उन खां पोइ बि मुस्लिम दबाव में अची करे 28 खां 32 अखरनि वारी अरबी फ़ारसी लिपीअ जे आधार ते 52 अखरनि वारी सिंधी लिपि जेका आहे उहा असांजे मथां थोपी आहे। त ही जेको आहे जॾहिं वरी लिपीअ जो इतिहास ते ईंदुसि मां त उन ते वधीक डिस्कस कंदुसि, छो ॾाढो लंबो लेक्चर हलाईंदासीं पाण, इन ई ते ॻाल्हि पोइ कंदासीं। पर अचो ॾिसूं भाषा ऐं उन जा परिवार कहिड़ा कहिड़ा आहिनि। त पूरी दुनिया में जेको आहे असांजूं जेके भाषाऊं आहिनि उन्हनि भाषाउनि जा 51 कुटुंब आहिनि, माना कुटुंब माना परिवार, जेके 51 परिवार आहिनि उन्हनि में ई अलॻि अलॻि भाषाऊं ॾिनल आहिनि, जिन मां हिकिड़ो आहे इंडो यूरोपियन लैंग्वेज। हाणे हीअ ॾाढी पुराणी स्टडी आहे। हिन स्टडीअ खे जेकॾहिं मां खणा थो पियो त उन हिसाब सां, छो जो जेको अॼु ताईं असां वटि मटीरियल आहे उहो सॼो मटीरियल जेको आहे इंडो यूरोपियन जे नाले सां जेको आहे स्टडी कयल आहे। पर रामनिवास शर्मा चए थो न, असां यूरोपियन जो जेको आहे कॉन्सेप्ट छो खणूं, असीं भारत जी धरतीअ जो कॉन्सेप्ट खणी करे छो कोन हलूं, छो जो भारत जी ई धरती आहे जिते भाषाउनि जो विकास थियो आहे। इहे भाषाऊं पोइ अलॻि अलॻि पखड़ियूं आहिनि। जेॾीमहिल असां सिंधीअ जी भाषाउनि जे इंडो यूरोपियन स्कूल जी स्टडी कंदा आहियूं त उन में बि जेको अंग्रेजनि अची करे हिते स्टडी कई आहे त उन्हनि ब्रदर एंड सिस्टर, त असांजो भाउ ऐं भेण, भेणम, ही जेके अखर आहिनि उन्हनि जे आसपास वञी करे ॾिठो आहे त हीअ असांजी भाषा हुन मां निकितल आहे। त हू चवनि था अंग्रेजी मां सिंधी निकितल आहे या अंग्रेजी मां ॿियूं भाषाऊं निकितल आहिनि, छो जो गोरी चमड़ी आहे न, गोरी चमड़ी चवंदी त जेतिरो बि जेको बि सुठो कमु कयो आहे उहो असां कयो आहे, ऐं जेको किनो कमु कयो आहे उहो ॿियनि कयो आहे, ॿियनि चमड़ी वारनि। त उहा गोरी चमड़ी जेका आहे उहा कंहिंखे बि पंहिंजे अॻियां वधणु न ॾींदी आहे। पर उहो सच न आहे, जेको कुझु कमु भारतीय ऐं भारतीयनि कयो आहे। छो जो मां जॾहिं हिस्ट्री ऑफ सिंध तव्हांखे पढ़ाई त तव्हांखे ॿुधायो हो त असांजा जेके आर्य हुआ उहे हिंदुस्तान जा हुआ, हिंदुस्तान जा मूल जा हुआ ऐं पंहिंजे वापार ऐं परिवार जे सिलसिले में अॻियां वधिया आहिनि ऐं उहे ई यूरोप जी तरफ़ विया आहिनि। यानी यूरोप जी जननी बि जेका आहे उहा सिंधी आहे ऐं भारती आहे। अचो त जेको हींअर अञा ताईं सिद्धांत हले थो पियो, अञा हींअर जेके नवां ॿार हींअर नेट सिलेक्ट कनि था पिया, पास थियनि था पिया, उन्हनि जे लाइ मां हीउ सब्जेक्ट छॾींदुसि त उहो उनखे रिसर्च करे कढी अचनि त बराबरि असांजी सिंधीअ मां ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं ॿोलियूं उसरी करे निकितियूं आहिनि ऐं असां सिंधी केतिरा शाहूकार आहियूं। अचो कहिड़ियूं निकितियूं आहिनि? अंग्रेजी, स्पेनिश, हिंदी, उर्दू, बंगाली वग़ैरह वग़ैरह। हाणे जेके स्कूल्स ठहियल आहिनि, जेके पुराणा स्कूल्स आहिनि, नवां स्कूल्स त तव्हां हाणे ॿार अॻियां ईंदा ऐं अॻियां अची करे तव्हां ठाहींदा, छो जो हीउ नओं रिसर्च जेको आहे उहो हमेशह थियणु घुरिजे। उहो अचूं था हेठि हिन चार्ट में था ॾिसूं। हाणे इंडो यूरोपियन फैमिली जेका मां तव्हांखे ॿुधायसि उन में कहिड़ा कहिड़ा जेको आहे परिवार आहिनि? बैटलिक साल्विक, जर्मनिक, रोमन, सैटेलिक, अल्बेनियन, ग्रीक, आर्मेनियन एंड इंडो ईरान। भारत ऐं ईरान जी जेका आहे भाषा, उन में वरी कहिड़ा कहिड़ा आहिनि? इंडिक एंड ईरानन। भारतीय में कहिड़ा कहिड़ा आहिनि? हिंदी, उर्दू, बंगाली, मराठी। ईरानी में कहिड़ा? फारसी, पश्तो, कुर्दिश एंड तजिकी। हीउ जेको स्कूल आहे असांजो, उन स्कूल में ई असांजी जेका आहे सिंधी बि अची थी वञे। हाणे अॻियां हली था ॾिसूं, हीउ जेको लैंग्वेज जो चार्ट आहे उहो गूगल ते बि अवेलेबल आहे ऐं मां उन खां ई हुतां खणी आयो आहे। हीअ जेके सब ग्रुप्स आहिनि इंडियन लैंग्वेजिस जा, इंडो ईरानियन में, इंडो ईरानियन में जेके इंडियन लैंग्वेजिस आहिनि उन में संस्कृत, हिंदी, उर्दू, बंगाली, मराठी, बिहारी, गुजराती, पंजाबी, उड़िया, राजस्थानी, नेपाली, असमी,
बुंदेली, सिंधी, कोंकणी, पहाड़ी, सिंघली, संथाली, जिप्सी वग़ैरह वग़ैरह। त मां हिते रुगो इन्हनि जो ई वर्णन थो कयां पियो, बाक़ी रुगो मां तव्हांजे ॾिसण जे लाइ हिते स्लाइड मां खणी आयो आहियां त ही कहिड़ा कहिड़ा भाषाऊं जेके आहिनि इंडो ईरानियुनि में जेको अञा ताईं स्टडी असां वटि आहे अवेलेबल उन जे अनुसार आहिनि। ऐं ही ॿियो आहे इटैलिक एंड रोमैनिक लैंग्वेज, उन में ओसन, इटालियन, फ्रेंच, स्पेनिश वग़ैरह वग़ैरह। एंड ॿियो आहे सैटेलिक, जर्मनिक, बाल्टिक, साल्विक, आर्मेनिया, अल्बेनिया एंड वेरियस आइसोलेटेड जेके लैंग्वेजिस आहिनि उहे ही आहिनि। पर अॼु असांजे हिते जेको कम जी आहे रुगो उहा आहे सिंधी भाषा। त पाण उन ते ई पंहिंजो कंसंट्रेशन कंदासीं। त जेको असां मथे ॾिसी आयासीं भारत ईरानी शाख, इन जूं वरी 2 उपशाखाऊं आहिनि, ईरानी दार्दिक ऐं भारतीय आर्य भाषा। हिन शाख में शामिल आहे सिंधी भाषा, इंडियन आर्यन जेका लैंग्वेज आहे उन में सिंधी भाषा शामिल आहे। प्रोफेसर रामविलास शर्मा जे मुताबिक़ जेकॾहिं भाषा जो अभ्यास खेत्र जेको मां पहिरीं ॿुधायसि खेत्र जे हिसाब सां करिणो ई आहे त पोइ भारत जी ज़मीन उन खां वधीक सुठी ॿी का जॻह कान्हे का, छो जो हिते चइनि भाषा परिवारनि जो इतिहास शुरूअ खां आख़िर ताईं मौजूदु आहे। आर्य आहे, द्रविड़ आहे, कोल आहे ऐं नाग भाषाऊं आहिनि असांजे भारत में। इन जे आधार ते ई असांखे रिसर्च जेको आहे अॻियां वधाइणु घुरिजे। इन्हनि जो पंहिंजो पाण में गहरो संबंध आहे, उहो यूरोप ऐं एशिया जी भाषाउनि सां इन्हनि जो संबंध आहे। चाहे इहे कहिड़ा बि हुजनि, इन्हनि सां इंडो या भारत जुड़ियल आहे, जंहिंजो इहो जेको आहे पेज नंबर 12 ते जेको पार्ट 1 आहे किताब उन में लिखियलु आहे। हिन साहिब हिंदीअ खे विच में रखी भारत जे विचे भाङे मध्य देश, यानी अॼु असीं जंहिंखे मध्य प्रदेश बि चऊं, मध्य प्रदेश छत्तीसगढ़ वारो हिसो जेको आहे उनखे रखी आधार उनजो जेको आहे केंद्र बिंदु उनजो बणाए करे 3 भाङनि में पंहिंजा राया पेश कया आहिनि। ऐं पहिरें भाङे जे 5 अध्याय में आर्य भाषा और सीमांत भाषाओं में सिंधी ऐं कश्मीरीअ जी पूरी ॼाण हुन ॾिनी आहे। सिंधीअ जी भाषा जी जेका ॼाण आहे उहा पेज 291 खां 335 ताईं आहे, जंहिंमें सिंधीअ जे ध्वनि शब्द ऐं रूप तंत्र जी ॼाण ॾींदे हुन लिखियो आहे त मां हिते तव्हांखे इहो सभु हिंदीअ में ई ॿुधाईंदुसि ताकी तव्हां उन्हनि जी जेको मूल वीचार आहे उनखे तव्हां समझी सको। सिंधी उस आर्य भाषा समुदाय के अंतर्गत है जिसमें मूर्धन्य स्पर्श ध्वनियाँ प्रमुख थीं। जिस सिंधी भाषा के विवेचक ट्रंप मानते हैं, छो जो सिंधी भाषा जी विवेक एक्चुअली छा थियो कि जॾहिं अंग्रेज़ हिते आया न असांजे मथां राज करण जी हुननि कोशिशि कई त हुननि पहिरीं चयो असीं तव्हांजी भाषा जी स्टडी कंदासीं, पोइ उन जे आधार ते असीं कुझु कंदासीं। पर उहो भाषा जी स्टडी कंदे कंदे असांजो जेको गुरुकुल परंपरा आहे उनखे ख़तमु करे नवां स्कूल ऐं कॉलेज ठाहिया ऐं असांजी भाषाउनि खे जेको आहे पूरे तरीक़े सां नेस्ते नाबूद करे छॾियो, यानी दूसरित करे छॾियो, धूड़ में मिलाए छॾियो, जंहिंखे मां सिंधीअ में चवां त हिन खां वधीक ॿियो को अखर कान ईंदो। जेॾीमहिल मां सिंधीअ जी लिपीअ ते ईंदुसि त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त सिंधीअ जी कीअं अंग्रेज़नि सत्यानाश कई आहे। अचो, भाषा के विवेचक मानते थे कि प्राकृतों में जैसा घनिष्ठ संबंध इस भाषा का है वैसा अन्य किसी भारतीय भाषा का नहीं है, किंतु प्राकृतों में कहीं भी मूर्धन्यता के लिए वैसा आग्रह नहीं है जैसा सिंधी में है। इसलिए ट्रंप ने अपने सिंधी व्याकरण में लिखा है, व्याकरण पालने पर ही लिखवा, ट्रंप पो लिखवा, सिंधी में दंत्य ध्वनियाँ जेके दंदन सां असीं अखर ॻाल्हाईंदा आहियूं, ध्वनियाँ अपने प्रतिरूप मूर्धन्य ध्वनियों के लिए स्थान छोड़ देती हैं और यह आत्मसमर्पण वृत्ति इतनी प्रबल है कि सिंधी की व्यंजन व्यवस्था इस मामले में पुरानी प्राकृत से स्पष्टतः और तत्वतः भिन्न है। संस्कृत और जनपदीय भाषाओं के बहुत से शब्दों में जहाँ दंत्य ध्वनियाँ हैं वहीं सिंधी मूर्धन्य ध्वनि का व्यवहार करती है। दीर्घ, पुत्र, मित्र, चंद्र, क्षेत्र वग़ैरह वग़ैरह। इन में सिंधी जेको अचे थो पियो उनजो कहिड़ो रूप थो अचे पियो, डिघो, पुट, मिट, चंड, खेट, मट वगैरह वगैरह। मध्य देश की भाषाएं दंतीय मूर्धन्य ध्वनियों का उपयोग अर्थभेद के लिए करती हैं। वे दंतीय ध्वनियों के स्थान पर इस तरह मूर्धन्य ध्वनियों का सामूहिक प्रतिस्थापन नहीं करती। सिंधी के लिए
ट वर्गीय ध्वनियां ही प्रधान हैं। अंडरलाइन तो क्या मां पियो, सिंधी के लिए ट वर्गीय ध्वनियां ही प्रधान है। अतः वह 25 मध्य देशीय शब्दों को अपनी ध्वनि प्रकृति के अनुरूप ग्रहण करती हैं। मध्य देश में ये ध्वनियां सिंध सौराष्ट्र की ओर से आई हैं। त वर्गीय ध्वनियां सिंध में मध्य देश से पहुंची हैं। असम और सौराष्ट्र की अपेक्षा सिंध ने इन त वर्गीय ध्वनियों को अधिक अपनाया है। ये ध्वनियां ईरान में भी हैं, किंतु वहाँ ध नहीं है, वहाँ ट वर्गीय ध्वनियों का भी पूर्ण रूप से अभाव है। अतः पूरी स्थिति देखकर यह कह सकते हैं कि त वर्गीय ध्वनियां सिंधी में ईरान से नहीं मध्य देश से गई हैं। यानी असी जो इंडो यूरोपियन वारो स्कूल चऊं था, उन जे बदिरां असी इंडो आर्यन जो चऊं त वधीक ठीक थींदो। इहो असांजी दारदीय भाषा में भी अवेलेबल है। रामनिवास शर्मा जी ॿुधायल सिद्धांत के मुताबिक सिंधी ईरानी न पर भारतीय शाखा की भाषा है। इन सां गॾु यूरोप या ईरान जुड़ण के बदिरां असांखे मध्य देश की भाषा जे वेझो खणी वञणु घुरिजे। हाणे इन्हीअ ते वधीक तहक़ीक़ यानी रिसर्च की ज़रूरत असांखे महसूस थिए थी, ऐं उहा असांखे हाणे करणी आहे। जेके नेट सेलेक्ट ॿार आहिनि उन्हनि खे जेकर को सब्जेक्ट खपे त मुंहिंजे हिन लेक्चर मां सब्जेक्ट कढी करे तव्हां रिसर्च करे सघो था पिया। ऐं लैंग्वेज में जेको रिसर्च आहे उहो दिल्ली यूनिवर्सिटी में एंड पंजाब जी पटियाला यूनिवर्सिटी में ऐं डेकन कॉलेज उते असीं करे सघूं था पिया। अचो, साहित्य जो इतिहास के मुताबिक सिंधी भाषा के इतिहास की विचूड़ हिन रीत चई सघूं था। हाँ, सिंधी डॉक्टर मुरलीधर जेटली साहब जो है इल्म ऐं लिसानियत के उसूलन के बुनियाद ते मिसाल ॾेई सिंधी भाषा की ओसर सां तफ़सील सां ॼाणायो आहे। छा था चवनि, जॾहिं संस्कृत लोक भाषा मां फ्री अदबी ॿोली थी, तॾहिं पाली आम ॿोली हुई ऐं ईसवी संबत 1000 खां पोइ अपभ्रंश के ॾाके ते आई ऐं पोइ जुदा जुदा लोक भाषाउनि में हिंदी, सिंधी, गुजराती वग़ैरह इहो सूरत हिननि अख्तियार कई। ऐं सिंधी भाषा जी ओसर जूं हुननि असांखे 4 मंज़िलियूं ॿुधायूं आहिनि। कहिड़ियूं कहिड़ियूं? पहिरीं पाली ईसवी सन खां 500 साल अॻु ताईं, प्राकृत ईसवी संबत 1 खां 5000 सन ताईं, अपभ्रंश 500 सन ताईं, 500 ईसवी सन खां वठी 1000 सन ताईं, ऐं हाणोकी सिंधी जेका आहे उहा असांजी ईसवी संबत 1000 खां पोइ हली आहे। छो जो 1000 खां पोइ जेको आहे वॾो राजनैतिक उथल पुथल भी सिंध में थी आहे। सिंध में ही न थी आहे त पूरे भारत में भी थी आहे। जो अरबी मुग़लनि ऐं तुर्खाननि इन्हनि जा जेके हमला थिया आहिनि उन्हनि जेको आहे भाषा ते वॾो असर विधो आहे। ऐं अपभ्रंश सां सिधो लाॻापो हुननि जेको आहे उहो ॿुधायो आहे त कीअं था ॿुधाइनि पिया त जदीद सिंधी बुनियादी तौर भारतीय आर्याई जेको मां चवां पियो इंडो आर्यन लैंग्वेज जेको आहे हुननि भी चयो आहे त जेको संस्कृत शब्द आहे उनजो अपभ्रंश आहे। हिंदीअ में छा आहे सर ऐं सिंधीअ में छा आहे कर्म, सिंधीअ में कम या काम, कम जेको अचे थो पियो हस्त, हथ, हाथ ऐं हथ। ठीकु आहे, ये जेका सिंधी ऐं हिंदीअ जा आहिनि। सुप्त, सुत, सोया, सुतल, द्वे, बे, दो, ॿ, सत्य, सच, सांच ऐं सच, ये जेके सिंधीअ जा वर्ड्स असांखे ॾिसण में आया आहिनि। हाणे ॾिसण में अचे थो त कीअं सिंधीअ जेको आहे हिंदीअ जी भेंट में संस्कृत ऐं अपभ्रंश खां जेको आहे वधीक हुनजो जेको संबंध आहे, हुनजो जेको रिलेशन आहे उहो रहियो आहे। सिंध में जॾहिं अरबन यानी मोहम्मद बिन कासिम 711 ईस्वी में 711 ऐं 12 ईस्वी में असांजे महाराजा दाहिर खे जेको आहे दोखे सां हारायो ऐं उन ते सिंधीअ ते कब्ज़ो कयो त सिंध ते काए आई त 300 साल उन्हनि राज कयो आहे। तंहिं वक़्तु सिंधी अपभ्रंश जी मंज़िल ताईं पहुतल हुई। अपभ्रंश सिंधीअ ते अरबी फारसीअ जे लफ़्ज़नि जो असर पवणु लाज़मी हो, यानी ज़रूरी हो। उहो जो आया त नेचुरली जेको ईंदो आहे उहो पंहिंजी भाषा पाण सां गॾु खणी ईंदो आहे त उनजो असर बि जेको आहे ॿियनि ते विझंदो आहे। त सिंधीअ ते अरबी फारसीअ जो असरु थियो। उन मां कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ आया? ज़, ज़े, ज ऐं फ़, ये जेके 4 अखर आहिनि इहे अरबीअ जा अखर आहिनि, असां वटि आया आहिनि। ऐं भाषा जेका आहे उहा हाणे अॼोकी सूरत जेका अख़्तियार आहे उहा हिननि चइनि लफ़्ज़नि जे करे हिन कई आहे। इहे 4 लफ़्ज़ जेके आहिनि अरबीअ जा सिंधीअ में जज़्ब थिया आहिनि। हाणे अॼु इन खां पोइ वरी जेको आहे अंग्रेज था अचनि पिया त अंग्रेजनि जी ॿोलीअ जो बि असांजी सिंधीअ ते असरु पियो आहे। त अंग्रेजी जो असर बि साम्हूं आयो आहे।
हर जिंदा ॿोलीअ में तब्दील जेका आहे उहा थींदी छो जो सिंधी भारत उपमहाखंड जी हिकु अहम ऐं उसरल जदीद भाषा या ॿोली आहे। हाणे जेकॾहिं असीं आदमशुमारीअ जे अंगनि जे हिसाब सां ॾिसूं त असांजा दुनिया में घणा जेको आहिनि सिंधी ॻाल्हाईंदड़ आहिनि त पूरी दुनिया में 40 मिलियन, भारत में 38,10,000, पाकिस्तान में 3,29,23,590 ऐं USA में 50,000 ऐं UAE में 40,000। ही गूगल विकीपीडिया जो सोर्स असां वटि आयो आहे। हाणे सिंधी भाषा खे सिंधी भाषी जेके आहिनि असीं पाण खे सिंधू घाटीअ जा या सभ्यता जा वारिस मञींदा आहियूं ऐं उन्हनि ते असीं नाज़ बि कंदा आहियूं। इन करे सिंधी भाषा पंहिंजी 1000 सालनि खां वधीक अरसे जी आला रवायत या हिकिड़ी मस्तु असांजी जेका चइजे उहा रिवायत आहे, रीति आहे। सिंधीअ में तमामु वॾे अंदाज़ में सीने में सांढियल लोक अदब ऐं लिखित में साहित्य मौजूदु आहे। असांजो जेको लोक अदब आहे या जेको लोक साहित्य आहे उहो असांजे सीने में हूंदो आहे। उहो जेको लोक कलाकार हूंदा आहिनि उहे सीने दर सीने वेही करे पंहिंजे परिवार खे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे आड़े पाड़े खे इहा शिक्षा ॾींदा आहिनि। त इहो लोक अदब जेको आहे उहो असां वटि पीढ़ी दर पीढ़ी बाय वोकल जेको आहे उहो ईंदो आहे, उहो असां वटि अॼु बि मौजूदु आहे। हाणे अचूं था आलमनि इन्हनि जे ख़ासियतुनि बुण बुनियाद ऐं उसर ते पंहिंजा अलॻि अलॻि राया जेके आहिनि पंहिंजा पेश कया आहिनि। सिंध जी जेका जोग्राफिकल जेका चइजे आहे स्टेट, उन में घणेई लाहियूं चाढ़ियूं आयूं आहिनि छो जो उनजा बुनियादी जेको बाउंड्रीज़ आहिनि न उहे बराबरि चेंज थींदियूं रहंदियूं आहिनि। कॾहिं सिंध जेको आहे कश्मीर खां वठी अफ़गानिस्तान ताईं हुई ऐं हाणे सिंध जेको आहे 8-9 ज़िलनि में या हींअर जेके प्रेज़ेंट सिंध आहे उहो 27-28 ज़िलनि में आहे। जोग्राफी हुनजी उहा ई आहे, भले पार्टीशन्स थी विया हुजनि वरी जिला वधीक थी विया हुजनि हली, पर बाउंड्रीज़ जेके आहिनि उहे ॾाढियूं नंढियूं थींदी वियूं आहिनि हली। त इन करे भाषा ते बि हुनजो असरु थींदो रहियो आहे। विरहाङे खां अॻे ई अनेक आलिमनि भारतीय भाषाउनि जे ओसर जो सिलसिलेवार अभ्यास कंदे पंहिंजा अलॻि अलॻि राया जेके आहिनि उहे पेश कया आहिनि। त उन्हनि रायनि ते असीं अचूं था त उनजे बुन बुनियाद ते भाषा में छा था चवनि पिया। सिंधी भाषा जे बुनियाद बाबति उन्हनि जो नज़रियो आहे, पहिरियों हिकु संस्कृत जे पक्ष में आहे ऐं ॿियो संस्कृत जे ख़िलाफ़ु आहे। हिकिड़ा चवनि था त सिंधी संस्कृत मां निकिती आहे, ॿिए चवंदा न संस्कृत मां न निकिती आहे। त सिंधी संस्कृत मां निकितल आहे, संस्कृत सिंधीअ मां निकितल आहे। ही ॿ बुनियाद आहिनि। त सिंधी संस्कृत मां निकिती या संस्कृत मां सिंधी निकिती या सिंधीअ मां संस्कृत निकिती। अचो जेके संस्कृत जे पक्ष में आहिनि उहे छा आहिनि, केरु केरु आहिनि। ओलह जा आलिम जेके आहिनि ट्रम्प, स्टैक, ग्रियर्सन ऐं मिर्ज़ा, कलीच बेग ऐं डॉक्टर मुरलीधर जेटली जेको उसूल ॿुधाया आहिनि त उहो छा थो ॼाणे, जॾहिं संस्कृत लोक भाषा मां फरी अदबी ॿोली थी तॾहिं पाली आम ॿोली हुई। हुननि जो जेको रायो आहे त जेॾीमहिल संस्कृत मां भाषा निकिती त ओॾीमहिल पाली जेका आहे उहा आम भाषा में हलंदी हुई। 1000 ईस्वीअ खां पोइ अपभ्रंश जे ॾाके ते आई ऐं पोइ जुदा जुदा लोक भाषाउनि मां हिंदी, सिंधी, गुजराती इन्हनि सूरत अख़्तियार कयो। या न पहिरीं जॾहिं संस्कृत लोक भाषा हुई तॾहिं पाली आम ॿोली हुई। ठीकु आहे, उहो ॻाल्हाइण में असांखे उहा ईंदी हुई। आलिमनि जे ख़ासियतुनि बुण बुनियाद ऐं ओसर ते पंहिंजा आलिमाणा वीचार हिन रीत पेश कया आहिनि। जॉर्ज ग्रियर्सन जेको आहे उहो लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया 1919 उन में चवे थो त सिंधीअ जो सिधो ऐं क़रीबी नातो वराचड़ भाषा सां आहे। अॼु बि हिन में केतिरियूं अहिड़ियूं ख़ासियतूं मौजूदु आहिनि जेके कुझु सदियूं अॻु वराचड़ में हुयूं, यानी वराचड़ नागर ऐं उपनागर में हुयूं। ही वराचड़ जेको आहे उपयोग मां हिन ते राय सां शामिलु न आहियां छो जो कॾहिं भाषा ख़राबु न थींदी आहे। वराचड़ माना बिगड़ियल भाषा, हिननि खे लिंग्विस्टिक वारनि चयो आहे कि वराचड़ माना बिगड़ियल भाषा। बिगड़ंदी न आहे, ॿोली बिगड़जंदी आहे। असीं जेको ॻाल्हायूं था पिया केॾी केॾी महिल यार हिनजी ॿोली ख़राबु आहे, त ख़राबु छा थी, ॿोली ख़राबु थी, भाषा ख़राबु न थी। भाषा जो त विकास थींदो रहंदो आहे। त ॿोलीअ जे हिसाब सां त ॿोली वराचड़ थी सघे थी, भाषा वराचड़ न थी सघे थी। इहो बि हिकु रिसर्च जो वॾो पॉइंट आहे असां वटि। चलो अचो हाणे पाण पंहिंजनि आलिमनि जा राया पिया ॾिसूं त जयरामदास दौलतराम छा था चवनि पिया। सिंधीअ जो विकास वराचड़ अपभ्रंश मां न बल्कि सिंध में प्रचलित अपभ्रंश जे ॿोलचाल वारे रूप मां थियो हूंदो जंहिंखे हुन साहिब सिंधी अपभ्रंश कोठियो आहे। हाणे मिर्ज़ा कलीच बेग वरी छा थो चए त
सिंधी प्राकृत जी धीअ आहे ऐं संस्कृत जी ॾोहिटी आहे। इहा असुल हिंदुकी ज़ुबान आहे, तंहिं करे मंझसि बेशुमार लफ़्ज़ उहे आहिनि जेके प्राकृत जे मार्फत संस्कृत मां वरितल आहिनि, जिन मां घणा सूरत बदिलाए करे कमु अचनि था। हिन मिर्ज़ा कलीच बेग जेको सिंध जो वॾो साहित्यकार आहे, उहो चए थो त इहा हिंदुकी ज़ुबान आहे। इहो अंडरलाइन कजो ऐं हिनखे दिमाग़ में रखिजो। मिर्ज़ा कलीच बेग चयो आहे कि सिंधी जेका आहे उहा हिंदुकी ॿोली आहे या हिंदुकी ज़ुबान आहे। ठीकु आहे, अॻियां था हलूं पिया। होचंद गुरबख्शाणी साहिबु छा थो लिखे शाह जे रसाले में, जेको मुहाग लिखियो अथई उन में, त सिंधीअ जे बुनियाद ते चवे थो त सिंधीअ में आर्य ॿोलियूं हिकिड़े ई वण जूं शाख़ूं आहिनि, उहो वण आहे संस्कृत। भेरूमल महरचंद पिणु पंहिंजे तहक़ीक़ी पुस्तक सिंधी ॿोली जी तारीख़ में साॻीअ राय जी पुठ भराई कई आहे। यानी होचंद गुरबख्शाणी जी पुठ भराई केरु थो करे पियो? भेरूमल महरचंद। उहो बि ॿोलीअ ते उन वॾो कमु कयो आहे, पर उहो बि चवे थो पियो त असां हिनखे पंहिंजो आहे तहक़ीक़ी ॿोलीअ में जेको सिंधी ॿोली आहे उहा असांजी उनजो बुण बुनियाद जेको आहे उहो असांजे संस्कृत में आहे। अचो, जतोई साहिबु ऐं अलाना साहिबु जेके आहिनि उहे छा था चवनि, सिंधी संस्कृत मां कान निकिती आहे, पर इहे ॿई आलिम सिंधीअ जे बुनियाद बाबति जुदा जुदा रायो रखनि था। जतोईअ मूजिबि सिंधी, मुल्तानी, पंजाबी ऐं कश्मीरी उन ॿोलीअ ई सथ मां निकिती आहे, यानी ॿोलीअ जे हुन हिसे मां निकिती आहे, माना हुनजे ग्रुप मां निकितल आहे। जेको भारती आर्य सथ ऐं ईरानी सथ जे विच जी कड़ी हूंदी। ॿिए पासे वरी अलाना साहिबु चए थो त सिंधी ॿोली गैर आर्याई ॿोली आहे, जंहिंखे सैंधव कोठे सघिजे थो। हू पंहिंजे किताब सिंधी ॿोलीअ जो बुण बुनियाद में ॼाणाए थो त सिंधी ॿोली बुनियादी तौरु गैर आर्याई ॿोली आहे, जंहिंखे सैंधव ॿोली या सिंधी ॿोली चई सघूं था। गैर आर्याई ॿोली आहे, मां त हिन सां बिल्कुलु ई सहमत न आहियां। कंहिंसां? असांजो जेको अलाना साहिबु आहे हुन सां, त इहा गैर आर्याई ॿोली कीअं थी सघे यार? असां त सिंध जा जेके माण्हू आहियूं उहे आहियूं ई आर्य, आहियूं ई शुद्ध ऐं श्रेष्ठ। इहो मां ॾाढो डिस्कस करे आयो आहियां पंहिंजनि पुठियनि वीडियोज़ में। अचो, आर्यनि जे अचण खां अॻु हिन एराज़ीअ में द्राविड़ी ॿोलियूं चालू हुयूं। इन करे चइबो त सिंध माथिरे में आर्यनि जे अचण खां अॻु का गैर आर्याई ॿोली चालू हुई। इन आधार ते चइबो त हिन ते पहिरीं दारदी ऐं ईरानी सरहदुनि वारियुनि ॿोलियुनि जो असरु थियो ऐं इन खां पोइ संस्कृत जो, पोइ पालीअ जो। अलाना पंहिंजे राय खे पुख़्तो बणण लाइ क़दीम तौरु हाणोकी सिंधीअ जे बुनियाद जो मिसाल न ॾेई सघियो आहे, जंहिंजे आधार ते सिंधीअ खे गैर आर्याई ॿोली मञी सघिजे। दरअसल सिंधीअ जो बुनियादी व्याकरणी सरिश्तो तोड़े लफ़्ज़नि जो भंडार ऐं उन्हनि जूं मंजिलूं ॿियनि हिंद आर्याई ॿोलियुनि सां काफ़ी मेल खाइनि थियूं, तंहिं करे इनखे गैर आर्याई ॿोली नथो मञी सघिजे। स्वाभाविक आहे त द्राविड़ी ऐं ॿियनि लोकनि सां सदियुनि खां लव अचण सां, यानी संबंध अचण सां, रिश्तो अचण सां इन्हनि ॿोलियुनि जा केतिरा ई लफ़्ज़ सिंधीअ जो अणवंडियो हिसो बणिजी चुका आहिनि, पर इन जो बुनियादी ढांचो आर्याई आहे। नबी बख़्श ख़ान बलोच, ही जेके राय आहिनि उहे डॉक्टर कन्हैया लाल लेखवाणी जे किताब में भाषा जे रायनि जे में वरितल आहिनि। नबी बख़्श ख़ान बलोच छा थो चए त सिंधी सौ सिधो संस्कृत मां निकितल न आहे। संस्कृत खां अॻु वारी मुक़ामी प्राकृत या प्राकृतियुनि मां उसरी जा हिंद आर्याई ॿोली आहे। सिंधीअ जो ख़बीर सिंध जे सरज़मीन ते ई तयारु थियो। उनजो बुनियादु पंहिंजो मौरूसी सरमायो ई आहे, जंहिंजी तारीख़ संस्कृत खां अॻु वारी प्रोटो प्राकृत या पहिरीं प्राकृत ताईं पहुचे थी। माना पहिरीं छा हो? प्राकृत हुई, तंहिंखां पोइ सिंधी जेका डेवलप थी आहे। ख़ैर, अचो, सिराजुल हक़ साहिबु छा थो चए? बावजूदि इन ॻाल्हि जे त सिंधीअ ऐं संस्कृत जो माइटाणो नातो साबित थिए थो, सिंधीअ जी तारीख़ संस्कृत ऐं उनखां लाॻापियल तमदन सिंध ऐं सिंधी ॿोलीअ मां उसरिया आहिनि। संस्कृत त हिकु तरह सिंधीअ जी ॼाई आहे, सिधीअ तरह न सही पर अणसिधीअ तरह ई सही। माना संस्कृत जेका आहे उहा सिंधीअ जी ॼाई आहे, यानी सिंधी माउ आहे ऐं संस्कृत हुनजी धीउ आहे। ओके, सभई कंहिं हिकिड़ीअ ई साॻिए अगाटी ॿोलीअ मां निकितल आहिनि, जंहिंखे हू सिंधी कोठे थो, पर जंहिं लाइ हू शायदि प्रोटो सिंधी या प्रोटो इंडिक या प्रोटो इंडियो यूरोपी
लफ़्ज़ इस्तेमालु करणु मौजू सम्झंदो। इन आगाटीअ जा तहरीरी निशान मुअन जे दड़े ऐं हरपा जे मोहरुनि में मौजूदु आहिनि। इन्हनि मोहरुनि खे पढ़ण जी कोशिशि कई आहे ऐं जेके पढ़ियूं हू क़ाइमु करे सघियो आहे। तिन मां हू इहो नतीजो थो कढे त असांजी सिंधी सिधी तरह इन आगाटीअ ॿोलीअ जे उसरल ऐं तरक़ी याफ़्ता सूरत आहे, जेको डॉक्टर फ़तेह सिंह ब्राह्मण ऐं उपनिषदनि में जेके चुननि जो जेको स्टडी कई आहे, मां उन जे आधार ते चई सघां थो पियो त असांजी भाषा सिंधी जेका आहे उहा प्राकृत मां निकितल आहे या संस्कृत मां निकितल आहे। वरी बि स्टडी अञा कंदासीं पाण इन ते। फणीश्वर नाथ रेणु, सिंधी के हजारों शब्दों की व्युत्पत्ति के आलोक में हम हिंदी के तद्भव शब्दों की जड़ों तक जा सकते हैं। हिंदीअ जा जेके वर्ड्स आहिनि उहो उन्हनि जी जड़ुनि ताईं कीअं वेंदासीं, सिंधीअ जे अखरनि जे माध्यम सां वेंदासीं। M.H. पनोहर, सिंधी ॿोलीअ जो बुण बुनियादु प्रोटो इंडो यूरोपियन ॿोली आहे। इन जी ओभर वारी शाखा प्रोटो इंडियन ईरानी, प्रोटो इंडियन, प्रोटो सिंधी, प्रोटो पंजाबी ऐं भारत जूं ॿियूं आर्याई ॿोलियूं आहिनि जेके निकितियूं आहिनि। सिंध माथिरे वारी एराज़ीअ में असीं सैकड़ो इंडो यूरोपी हुआ। मुअन जे दड़े ऐं हरपा जे तहज़ीब में इन्हनि लोकनि जे गॾियल मिसल तहज़ीब जा उहे ॼाण मिलनि था। माना मोहन जो दड़ो ऐं हरपा में असांखे सिंधी भाषा जा ॼाण मिले थी पई, जेका फ़तेह सिंह बि स्टडी कई आहे। लीलाराम रुचंदानी साहिबु सिंधी इतिहास, सिंधी भाषा जो इतिहास, सिंधी ॿोलीअ जो इतिहास लिखियो आहे। उहो चए थो सिंधी संस्कृत खां बि पुराणी ॿोली आहे। पोपटी हिरानंदानी चवे थी सिंधी ऐं संस्कृत पाण में भेनरूं आहिनि, यानी माउ हिननि ॿिन्ही ॿोलियुनि जी का ॿी आहे, उहा प्राकृत आहे, राचड़ आहे या ॿी का आहे। चलो यशोधरा वाधवाणी दीदी छा था चवनि पिया, उहो उन वरी जेको चयो आहे मार्कंडेय जेका उन ॼाण ॾिनी आहे उन्हनि जे बारे में ई चए थी पई त सिंधीअ जी ख़ासियतुनि ऐं ॿियनि आलमनि जे रायनि जी उन्हीअ सां भेट कंदे ॼाणाए थी त सिंधीअ में व्राचड, तोड़े, नागरी, अपभ्रंश ॿिन्ही जूं गॾियल मिसल खूबियूं मौजूदु आहिनि। तंहिं करे इनखे उपनागरी अपभ्रंश कोठे सघिजे थो, जंहिंमां हाणोकी सिंधीअ जो विकास थियो आहे। माना उहोई नागरी लिपि, प्राकृत ॿोली, संस्कृत, उन जे आसपास ई जेका आहे सभु विद्वान आहिनि, चाहे उहे उन मां कहिड़े बि मत, पंथ या मज़हब जा हुजनि। अर्नेस्ट ट्रम्प, संस्कृत मां निकितल जेके ॿियूं ॿोलियूं आहिनि उन्हनि मां पंहिंजा प्राकृत रूप क़ाइमु रखण जे ख़्याल खां सिंधीअ जो दर्जो अवल सम्झणु घुरिजे। हिन वक़्तु जॾहिं हिंद जूं ॿियूं मकानी ॿोलियूं मुकमल फुरियल हालति खे वञी रसियूं आहिनि, तॾहिं बि सिंधी पंहिंजी अवाइली सूरत क़ाइमु रखियो वेठी आहे। जॉर्ज स्टैक छा थो चए त सिंधी ॿोलीअ जूं के अहिड़ियूं खूबियूं आहिनि जेके इल्म ऐं लिसानियत लिंग्विस्टिक जे आलिमनि लाइ दिलचस्प साबित थी सघे थी। यानी अञा ताईं रिसर्च बाक़ी आहे हिननि ते। सिंधी लैंग्वेज ते, लिंग्विस्टिक ते एतिरो रिसर्च न थियो आहे दोस्तो, जेतिरो हींअर अॼु जी पीढ़ीअ खे करिणो आहे। कम फॉरवर्ड, अचो पाण लैंग्वेज ते ऐं स्क्रिप्ट ते हिकिड़ो जेको आहे रिसर्च करे वठूं। जॉन बीन्स, सिंधी ॿोलीअ में अहिड़ा पुरकशिश अनासर मौजूदु आहिनि जेके हिन ॿोलीअ खे ओभर तरफ़ जे पंडिताई असर हेठि आयल ॿोलियुनि खां अलहदो बणाइनि था। रिचर्ड बर्टन, सिंधीअ में अनेक नज़ाकतूं ऐं नुक़्ता आहिनि जिन में उहो हिंदुस्तान जो ॿियनि ॿोलियुनि खां सरस आहे। इन खां सवाइ सिंधी ॿोली लफ़्ज़नि जे घणाई ऐं गूनागियत करे निहायत बुरज़ुर्त आहे, यानी ताक़तवर आहे। वॉट अबाउट सुनीति कुमार चटर्जी? अचो ॾिसूं था सुनीति कुमार छा थो चए। सिंधी ॿोली हाणोकी या अवाइली भारतीय ॿोलियुनि मां अहिड़ी ॿोली आहे जंहिं पंहिंजे असुलकियुनि बनावटुनि खे जिंदह रखियो आहे। या सूंहं संदसि ॿियनि भेनरुनि भाषाउनि में विरले का नज़र ईंदी। इनखे पंहिंजी ॾात, सूंहं ऐं निज संगीत आहे। मशहूरु भाषा विज्ञानी कतरे उनजो रायो आहे त हाणोकियुनि सभिनी मुख्य ॿोलियुनि मां सिंधी आहे, जंहिं प्राचीन इंडो आर्यन ॿोलियुनि जे किन असूलकनि रूपनि खे अञा ताईं जीअं जो तीअं पाण वटि सलामत रखियो आहे। हाणे जॉर्ज ग्रियर्सन जेको मां चई आयुसि, उन जॉर्ज ग्रियर्सन जो जेको रायो आहे उहो प्रेम तनवाणी साहिबु पंहिंजे किताब जे पेज नंबर 25 ते
लिखियो आहे, मां तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां। मां हिते इलस्ट्रेशन करण जी कोशिशि कई आहे, पर छो जो किताब मां जेकॾहिं कॉपी कबी त उहा थोड़ी सी ठीक नथी थिए, इन करे मां पढ़ी थो ॿुधायां। जॉर्ज ग्रेसन ने अपने खोज ग्रंथ में पहली, दूसरी और तीसरी प्राकृत होने की बात कुछ इस तरह लिखी है। सन 2050 ईसा से पहले अशोक के शिलालेखों एवं सन 150 ईसा से पहले महर्षि पतंजलि के लिखे ग्रंथों से यह पता चलता है कि ईसा से पहले तीसरी सदी में पश्चिम उत्तर भारत में आर्यों की अलग अलग बोलियों से जुड़ी एक भाषा व्यवहार में थी। कौन सी थी? जनसाधारण के सतत व्यवहार की इस भाषा का लगातार विकास वैदिक युग की बोलचाल की भाषा से सतत हुआ था। इसके बराबर बराबर समानांतर ही इन बोलियों की एक बोली से ब्राह्मणों की छाप से एक सादी गौण भाषा के रूप से लौकिक संस्कृत का विकास हुआ और कुछ समय के बाद इसने मध्य युग की लैटिन की तरह अपनी भाषा विशेष स्थान बना लिया। सैकड़ों वर्षों पहले से भारतीय आर्य भाषा प्राकृत नाम से कहलाई जाती रही है और प्राकृत का अर्थ है प्राकृतिक या नैसर्गिक भाषा। इसके उलट संस्कृत का अर्थ है संस्कार की हुई, बनाई हुई या कृत्रिम, जैसे प्रेम तोलानी साहब अप्राकृतिक भाषा तो चवे पियो। खैर, प्राकृत की इस परिभाषा से यह स्पष्ट हो जाता है कि बाद की मंत्रों वाली कृत्रिम संस्कृत भाषा की तुलना में प्राचीन वैदिक मंत्रों की बोलचाल की भाषाएं सच्चे अर्थ में प्राकृत या नैसर्गिक भाषाएं हैं। सही अर्थ में इनको भारतवर्ष की पहली प्राकृतें कहा जा सकता है। जॉर्ज ग्रेसन, भारत का भाषा सर्वेक्षण, पेज संख्या 237। और पतंजलि के काल के उपरांत वाली भाषा में जो बोलियां प्रचलित थी उसके संबंध में प्रेम तोलानी साहब लिखते हैं, इस नवीन भाषा का जन्म ब्राह्मणों के प्रभाव से द्वितीय भाषा के रूप में हुआ और समय के साथ साथ यह भाषा मध्य भारत तक फैल गई और इसे मध्यकालीन लैटिन के समान महत्व प्राप्त हो गया। ही जेके विचार आहिनि असांजे विद्वाननि जा असांजी सिंधी भाषा जे बारे में, मां उन्हनि ते हिकु रोशनी विझण जी कोशिशि कई आहे। उमेद त तव्हांखे पूरी सम्झ में अची वेंदी कि असांजी सिंधी भाषा जो जेको डेवलपमेंट आहे उहो कीअं असांजी पहिरीं सदीअ खां ईसा खां 200 साल 300 साल पहिरीं खां वठी अॼु ताईं असांजे जेको आहे थियो आहे। त इन करे असीं चऊं त असांजी ग्रामेटिकली रिच, अखरनि में रिच, शाहूकार ॿोली, असीं कंहिं शाहूकार वर्से जा, जेको मां शुरू खां पहिरें वीडियो में ई चयो हो त असीं हिकु शाहूकार वर्से जा मालिक आहियूं। त असां वटि उहो शाहूकार वर्सो कहिड़ो आहे, उहो असांजो शाहूकार वर्सो जेको आहे, असीं जंहिंजा उत्तराधिकार आहियूं, असीं जंहिंजा वारिस आहियूं, उहो आहे असांजी भाषा, उहा आहे असांजी ॿोली ऐं उन जा अखर आहिनि। हाणे असीं हिन खे हिते ई जेको आहे विराम था ॾियूं ऐं असांजो अॻिते जेको हलंदड़ आहे उहो लिपीअ जो इतिहास ऐं सिंधी भाषा जूं जेके उप ॿोलियूं आहिनि उन्हनि ते मां कुझु वीचार पंहिंजा पेश कंदुसि। तव्हां पंहिंजो टाइम कढियो, वीडियो ॾिठो, तव्हांखे कीअं लॻो, तव्हांजा राय असांजे लाइ ॾाढा ज़रूरी ऐं महत्वपूर्ण आहिनि। पंहिंजनि रायनि सां असांखे शामिलु कराईंदा, पंहिंजनि दोस्तनि दौरनि मिटनि माइटनि खे हीअ वीडियो मोकिलींदा जीअं सिंधी भाषा ते इतिहास ते कुझु पंहिंजी ॼाण हासिलु करे सघनि। असां सां गॾु रहिया, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। जीए सिंध, जीए सिंधियत, जीअनि सिंधियत खे चाहण वारा। जय हिंद, जय भारत।